ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 26 अध्याय में ॾिठो हो त कपिल देव जी महाराज पंहिंजी माता देवहूति के ज्ञान ॾियनि था। सभई चयो जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 27 अध्याय, जंहिंजो नालो आहे देवहूति के भगवान कपिल देव जी जो ज्ञान ॾियणु। भगवान कपिल देव जी महाराज चवनि था त हे देवहूति, हाणे मां सांख्य योग ज्ञान तोखे ॿुधायां थो, जेको तूं चित लाइ ॿुध ऐं हिन ज्ञान के तमामु चङो ॼाणी सभु कंहिंखे ॿुधाइजि। इहो ज्ञान सभिनी आदमियुनि खे नथो मिले। तूं संसारी वहिंवार कूरो सम्झ, कॾहिं बि सच न सम्झ। पर जेकॾहिं तोखे इहो सिंसो थिए त जॾहिं संसार ही कूरो आहे, तॾहिं संसार में जेके यज्ञ तप ऐं ॿिया धर्म आहिनि ऐं पाप वग़ैरह जो जेके माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि, से बि कूरियूं हूंदियूं। सो इहा पुण्य ऐं पाप वारी ॻाल्हि सची मञी कूरी कॾहिं न सम्झ। जेके पाप ऐं पुण्य आदमी कनि था, उन्हनि जी अयूज़ दुख ऐं सुख वग़ैरह ज़रूरु भोगणो पवे थो। उन ॻाल्हि जो हिकिड़ो मिसाल मां तोखे ॿुधायां थो, सो ॿुध। हिकिड़ो आदमी जंगल मां काठियुनि जी बरी विकिणण वास्ते वियो। उस जी तपश करे रस्ते में थकिजी पियो ऐं हिकु वण जी छांव हेठि अची पंहिंजे मथे तां बरी लाथाईं ऐं खूह ते वेही पाणी पी साह खणण लॻो। उन वक़्तु छा ॾिसे त हिकिड़ो सवार गोरे खे डोराईंदो खूह तां पाणी पीआरण लाइ पियो अचे। उन खे ॾिसी काठेर मन में ख़्यालु कयो त जेकॾहिं मूंखे बि गोरो मिले त मां बि जेकर सवार थी हलां ऐं बार जे खणण ऐं पैदल हलण जी तकलीफ़ खां छुटी वञा। उन वीचार कंदे खूह जे किनारे ते हिन जी अखि लॻी वई ऐं ख्वाब में पाण खे गोरो मिलियो ॾिसी उन ते सवार थी उन खे नचाइण ऐं टुपाइण लॻो ऐं ओचितो गोरे तां किरी पियो। उन हालत में पासे वराइण शर्त हू वञी खूह में पियो ऐं संदसि हथ पैर भॼी विया। कपिल देव मुनि चवनि था त हे माता, जीअं उन खे गोरे जो मिलण कूरो मगर खूह में किरण जी ज़रब लॻण सची थी, उन तरह संसारी सुख कूरो ऐं कर्म जो फल सचो सम्झ। पोइ जॾहिं उन काठेर खे माण्हुनि कढण जी तजवीज़ कई, तॾहिं हिन खूह मां चयो त मां फ़क़ति अॼु ख्वाब में गोरे ते चढ़ियो आहियां, तंहिंजो ही फल मिलियो अथमि। पर जेके आदमी हमेशा सच पच गोरे ते चढ़नि था, से त अलाइजे कहिड़े ऊने खूह में किरी कहिड़ी वॾी सज़ा पाईंदा। हे माता, जो आदमी संसार में सवारी, गहना, कपिड़ा, स्त्री ऐं जाइ वग़ैरह जो सुख पाई सम्झे थो त ही सभु मां पंहिंजी हिकमत ऐं पंहिंजी कमाई सां भोॻियां थो ऐं परमेश्वर जी दया ऐं कृपा सां उहो सुख मिलणु नथो सम्झे, तंहिंखे ज़रूरु दुख भोॻणो पवंदो। लेकिन जो आदमी उन सुख जो मिलणु परमेश्वर जी दया ऐं कृपा ॼाणी उन में ज़्यादा मोहबत नथो रखे, पंहिंजे वर्ण आश्रम जो धर्म सम्झी संसारी शयुनि ऐं दौलत जे नशे में कंहिं जीव खे दुख नथो ॾिए, तंहिंखे सज़ा नथी मिले। एतिरो ॿुधी देवहूति चयो त ए महाराज, तव्हीं चओ था त हिन शरीर खां आदि पुरुष खे अलॻि सम्झ, सो इहा ॻाल्हि तमामु मुश्किल आहे। अखियुनि जे ॾिसण खां सवाइ उन पुरुष खे ख़्याल तौरु कहिड़ी तरह अलॻि ॼाणा। इहो पुरुष त हिन शरीर सां अहिड़ी तरह मिलियो पियो आहे जहिड़ी तरह ॾुध में घी ऐं अगनि में प्रकाश। कपिल देव मुनि चयो त ए माता, जॾहिं माण्हू मरे थो तॾहिं
हथ पेर ऐं ॿियूं उन जूं इंद्रियूं जेतोणीक ठहियूं बीठियूं हूंदियूं, मगर आत्मा पुरुष परमेश्वर जो चमत्कार जेको बदन जे अंदरि आहे सो निकिरी वञे थो। तंहिं करे उन्हनि खां कुझु बि कमु नथो थी सघे। इहो हाल बदन जो वीचारे तूं शरीर खां आत्मा खे अलॻि सम्झ। मुंहिंजी माया धर्मात्मा पुरुष वटि वञी घणनि ई क़िस्मनि सां उनखे लालचाईंदी आहे, पर जेके माण्हू मुंहिंजे चरणनि जी शरण में रहंदा आहिनि त उन्हनि ते माया जो कुझु बि वस नथो हली सघे, छाकाणि त गंगा जी मुंहिंजे चरणनि मां निकिती आहे ऐं उन में स्नान करण सां सभु पाप माण्हुनि जा छुटी मन शुद्ध थिए थो। ऐं जेके माण्हू मुंहिंजे चरणनि जो ध्यानु पंहिंजे हृदय में रखंदा आहिनि से वरी संसारी माया मोह में नथा फासनि, छो त जंहिं पारस पातो आहे सो शीशे जे टुकड़ जी चाह नथो रखे ऐं दुनिया में संदसि सभु मुरादूं पूरियूं थी मरण खां पोइ परलोक जो सुख मिलंदो अथसि। जहिड़ी तरह पुट जे खाइण सां पीउ जो पेट नथो भरिजे, तहिड़ी ई तरह ॿिए वटि रखियल दौलत पाण ते गुर्ज महल कमु नथी अचे। तीअं शरीर खे आत्मा खां जुदा सम्झण बिना ज्ञान जे मुश्किल आहे। अहिड़े ज्ञान रखण वारा जीवन मुक्त आहिनि। इहो सभु ज्ञान ॿुधी देवहूति चयो त ए महाप्रभु, मूं तव्हांजे ज्ञान सेखारण मूजिबि आत्मा खे ख़्याल करे अलॻि सम्झियो, पर मन खे संसारी ॼार खां छुटण ऐं श्री नारायण जे चरणनि में लॻाइण ॾाढो कठिन लॻे थो। जीअं त जंहिं ॾींहं खां तुंहिंजो पिता तप करण वास्ते वियो आहे उन ॾींहं खां अॼु ताईं हू हिकिड़ी सात बि मूंखे नथो विसरे। मुंहिंजे मन में संदसि यादगिरी ऐं ध्यान में लॻो थो रहे। तंहिं लाइ अहिड़ी तजवीज़ ॿुधायो जो मुंहिंजे मन में सहजाई सां ज्ञान प्राप्त थिए। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, कपिल देव जी महाराज इन सवाल जे जवाब में छा चवनि था उन जे ॿुधण लाइ कृपया हिन कथा जे ॿिए भाग जो इंतज़ार कंदा। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब टियों स्कंद 27 अध्याय पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।